अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 वेब टीवी। आऊं आहियां मोहम्मद ताहिर चन्नड़। ख़बर शामिल कंदासीं जमाल शाह मां। रिपोर्ट अली गुल महर जे मुताबिक़ जमाल शाह भरिसां ॻोठ दोड़ाई महर जे रहवासी मोहम्मद लतीफ़ महर पंहिंजे ज़ाल साबी ऐं ॿारनि सां गॾु प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे चयो त आऊं 8 ॾींहं अॻु मज़दूरी करण लाइ दुबई वियो हुयुसि। पोयां मुंहिंजे चाचनि मुराद महर, दलील महर, मोहम्मद रहीम महर वारनि मुंहिंजे पीउ ग़ुलाम मोहम्मद महर खे वरगलाए मुंहिंजूं भेनरूं पैसनि ते विकिरो करणु चाहिनि पिया। मुंहिंजी घरवारी पारां मनव करण ते उनखे वारनि मां वठी गेले तशदुद जो निशानो बणायो ऐं घर में पियल रोक रक़म ऐं सोन पिणु खणी विया। जंहिंजी ख़बर पवण ते आऊं काल्ह राति दुबईअ खां पंहिंजे ॻोठु पहुतुसि ऐं अहिड़ी दांह खणी SSP शहीद बेनज़ीराबाद जे ऑफिस वियुसि त केस दाख़िल कराइण लाइ मूंखे जमाल शाह थाणे जे लाइ लेटर ॾिनो वियो। जॾहिं उहो लेटर खणी जमाल शाह थाणे ते आयुसि त मूंखे वॾे मुंशीअ एजाज़ ज़रदारीअ चयो त पैसा ॾे त गाॾी कराए त जवाबदारनि खे गिरफ़्तार करणु वञूं। जॾहिं त मूं वटि पैसा न हुआ त पुलिस जवाबदार ख़िलाफ़ु कार्रवाई करण खां जवाबु ॾिनो। इन्हनि SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजे भेनरुनि खे विकिरो थियण खां बचायो वञे ऐं मुंहिंजे घर मां खंयल सामान रोक रक़म वापसि कई वञे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते जमाल शाह थाणे जे वॾे मुंशीअ चयो त पैसा न घुरिया आहिनि ऐं जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ॾिसंदा रहो ख़बर 4 वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बर 4 अख़बार।